अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ॿाहिरि ठीकु हूंदो ऐं शाद आबाद हूंदो। असां जूं सभिनी तव्हां भाइरनि सां दुआऊं हमेशह आहिनि ऐं हूंदियूं ऐं रहंदियूं। त दोस्तो 2-4 ॾींहं मुंहिंजो वीडियो अपलोड न थी सघियो, व्लॉग न ठही सघियो। उन जी मेन वजह इहा आहे त मूंखे 2-4 ॾींहं अॻु तमामु शदीद तकलीफ़ हुई सीने में प्लस पुठनि में। उन जे करे मां थोरो आराम बि कयो, दवा वरिती, उन जे करे मां वीडियो अपलोड न करे सघियुमि। हाणे माशाअल्लाह तबियत तव्हां भाइरनि जी दुआउनि सां कुझु सही आहे, पर छा थियो, छाजे करे थियो, मूंखे काई ख़बर कान्हे त छाजे करे थियो। न ई मूंखे डॉक्टरनि ॿुधायो, सिर्फ़ु दवा हुई, मेडिसन हुई, खाइणी हुई, खाधी, पर कुझु फ़र्क़ु आहे, पर हल्को हल्को सूरु आहे। ऐं उमेदु आहे तव्हां सभु ॾिसंदड़ भाइर असांजे लाइ दुआ लाज़मी कजो त तमामु जल्द सिहत सही थी वञे। ऐं दोस्तो ऐं तव्हांखे छा ॿुधायां त सूरु तकलीफ़ अचानक छाजे करे थियो, कहिड़ी शइ जे करे थियो, मूंखे का ख़बर कान्हे, पर थियो अचानक। बसि इहा बि मालिक साईं जी महिरबानी आहे त हाणे कुझु तबियत बहितर आहे ऐं इंशा अल्लाह ताला जीअं तबियत मुंहिंजी बिल्कुलु ओके थींदी तव्हांखे ॿाहिरि विज़िट कराए तमामु बहितरीनु विडिया ऐं पंहिंजी लोकेशन ॾेखारींदुमि। उमेदु आहे त तव्हां दोस्तनि ऐं भाइरनि जी सपोर्ट मूंसां हमेशह बरक़रार रहंदी ऐं तव्हां असांजी हौसला अफ़ज़ाई लाज़मी कंदा। त मिलंदासीं इंशा अल्लाह ताला नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।